ومحبوب ربنا وحبيبنا وطبيب قلوبنا محمد صلى الله عليه وسلم عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अजीज दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह तबारक व तआला जे फज़लो करम सां असां समूहा बावक़्त जगह मस्जिद में पंहिंजे रब खे राज़ी करण जी नियत सां जमा थिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला असां समूहनि जी बख़्शिश फरमाए, तमाम उम्मत जे मथां अल्लाह तबारक व तआला रहम फरमाए। अजीज दोस्तों, इस्लामी एतबार सां
साल की शुरुआत मुहर्रमुल हराम की पहिरीं खां आहे। ऐं ईसवी साल जे एतबार सां साल की शुरुआत जनवरी को थींदी आहे। इस्लामी सालनि जे ॻाटो जेको आहे उनकी शुरुआत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हिजरत मुबारका खां आहे। जॾहिं पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत फरमाए मक्के शरीफ का मदीने पाक आया त उन्हीं शे तारीख़ खे यादगार बणायो वियो। उतां खां वठी करे अॼु ताईं 1446 साल 45 साल पूरा थी विया आहिनि। 46 साल शुरू आहे। अजीज दोस्तों, ही मुहर्रमुल हराम जो महीनो असांखे इन शइ जो सबक ॾिए थो त जेका इस्लाम जी इब्तिदा थी आहे उहा तकलीफ़नि ऐं क़ुर्बानियुनि सां थी आहे। जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्का पाक में तौहीद की दावत शुरू कई त पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकलीफ़ूं पहुचायूं वयूं, ईज़ा ॾिना विया। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वाक़ियो बार बार ॿुधायो वेंदो आहे त उन्हीं जे वटि पता रखी करे उन्हीं खे पथरीली ज़मीन ते कीलियो वञे वेंदो ऐं अहिड़े नमूने सां इस्लाम में सब खां पहिरीं शहादत औरत जी आहे। बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका इंतिहाई ज़ईफ़ उम्र में हुई ऐं अबू जहल जी बानी हुई जंहिंखे ॿिनि उतनि में ॿधी करे ॿ टुकड़ा करायो वियो इस्लाम जे करे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नियाणियुनि खे तलाक़ूं ॾिनियूं वयूं। पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उटनि जा ओज सटिया विया। ताइफ जी तकलीफ़ पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तमाम ॾाढी ॾुखी हुई ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिजरत ते मजबूर कयो वियो। मक्को पाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे छॾणो पइजी वियो। इन्ही दीन इस्लाम जी बुलंदी जे करे त इस्लाम जी इब्तिदा भी तकलीफ़नि ऐं क़ुर्बानियुनि सां आहे ऐं जेसि ताईं इस्लाम रहंदो तकलीफ़नि ऐं क़ुर्बानियुनि सां रहंदो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत ताईं जिहाद जारी रहंदो ऐं मुंहिंजी उम्मत जी हिकिड़ी जमात जिहाद कंदी कंदी रहंदी। फ़लस्तीन जो हाल तव्हांजे साम्हूं आहे त मुस्लमान केतिरी तकलीफ़ में आहिनि। अहिड़े नमूने सां जंग ओद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सगे ऐं प्यारे चाचे हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी लाश जी बेहुरमती कई वई। त इस्लाम में तकलीफ़ूं आहिनि ऐं उन्हनि तकलीफ़नि जे मथां जेको मर्तबो ऐं अजर आहे उहो सवाब में आहे, बेसब्री में कोन्हे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बानियुनि खे आख़िरत जा दर्जात ॾियणु चाहे थो।
दुनिया आखिरत जे तकलीफ़न जे मुकाबले में दुनिया की तकलीफ़ जी कोई हैसियत कोन्हे। आए वरी जेकॾहिं उहा तकलीफ़ दीन जे करे हुजे उनजी का मिसाल ई कोन्हे। त उन्ही दीन इस्लाम जी बुलंदी जे लाइ इन्ही मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत आहे। ऐं इन्ही मुहर्रमुल हराम जी 10 तारीख़ ते नवासाए रसूल जिगर गोशाए बतूल जन्नत के जवानन के सरदार इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत आहे। ऐं इमाम पाक सां गॾु आले बैत जा 72 तन ॿिया बि आहिनि शहीद, जन दीन इस्लाम जी बुलंदी लाइ कुर्बानी ॾिनी। ऐं अल्लाह तबारक व तआला ईदा मुहर्रम के हमेशा हमेशा को फजीलत अता फरमाई है। दा मुहर्रम जी फजीलत इब्तिदा को आहे ऐं बाज़ रिवायात में ईंदो आहे त क़यामत भी दा मुहर्रम ते कायम थींदी। ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा भी दा मुहर्रम ते क़बूल थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फिरौन जे ज़ुल्म खां जेका निजात मिली हुई दा मुहर्रम ते मिली। त अल्लाह तबारक व तआला दा मुहर्रम के वॾी फजीलत अता फरमाई आहे। आए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मक्के मदीने पाक में तशरीफ फरमा थिया त दा मुहर्रम जॾहिं यहूदी रोज़ो रखनि पिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पूछा फरमाई त हे छो रोज़ो रखंदा पिया आहिनि? सहाबा किराम अर्ज़ कयो साईं इन्ही ॾींहं ते हिननि खे फिरौन खां निजात मिली हुई, उन्ही शुक्रिया में रोज़ो रखंदा पिया आहिनि। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हनि खां वधीक मूसा अलैहिस्सलाम सां मोहब्बत जा हक़दार असां आहियूं। त आईंदा इंशाअल्लाह जेकॾहिं ज़िंदगी रही नबी सही फरमायो त असां दा मुहर्रम जो रोज़ो रखंदासीं, लेकिन असां यहूद नसारा जी मुखालफ़त कंदासीं। उहे सिर्फ़ दा मुहर्रम जो रोज़ो रखंदा आहिनि, असां 9 ऐं 10 मिलाए करे रखंदासीं या वरी 10 ऐं 11 मिलाए करे रखंदासीं। त इन दा मुहर्रमुल हराम ते इमाम पाक के भी रोज़ो हुयो ऐं असांखे जेको आहे इमाम साहब जी ताबेदारी इन में आहे त असां उन जी सुन्नत जी पैरवी कयूं। तकलीफ़ अचण ते इस्लाम असांखे सबुर जो सबक़ ॾिनो आहे ऐं रोज़ो रखी करे पंहिंजे पाक खे साबरीन जी जमात में शामिल कयूं ऐं हुज़ूर ऐं सहाबा जी इत्तिबा में दाख़िल थी वञूं त रोज़े जो सवाब भी मिलंदो, सुन्नत जी ताबेदारी जो सवाब भी मिलंदो। त अल्लाह तबारक व तआला इस्लाम में कुर्बानियूं रखियूं आहिनि ऐं कुर्बानियुनि सां गॾु अल्लाह तबारक व तआला सबुर जो हुकुम ॾिनो आहे। ऐं अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा हसनैन करीमैन जी अम्मा उन्हनि फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ जेतिरी असां ते तकलीफ़ आई जेकॾहिं उहा तकलीफ़ ॾींहं ते अचे हा ॾींहं बि राति में बदिलजी वञे हा त अहिड़ी तकलीफ़ जे बावजूद भी अम्मा साहिब सबुर जो दामन न छॾियो। त असांखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मुक़द्दस में भी इहो हुकुम फरमाईंदो पियो आहे या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह
ए ईमान वारो तहांजे ईमान जी तकाज़ा ई आहे जेकॾहिं तव्हांखे कहिड़ी वॾे में वॾी तकलीफ़ अची वञे, तकलीफ़ ईंदी बि अल्लाह जी मर्ज़ी सां ऐं ख़तम बि अल्लाह जी मर्ज़ी सां थींदी, पर तव्हांजी कामयाबी इन शइ में आहे त अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी थी करे सबुर कयो। वक़्तु गुज़री वेंदो, बेसब्री कंदो त बि वक़्तु गुज़री वेंदो, जेकॾहिं सबुर कंदो त बि गुज़री वेंदो, लेकिन कमाल दर्जे जो अजर ऐं सवाब जेको आहे उहो सबुर में आहे। हिकिड़ी सही हदीस पाक में ईंदो आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कई मोमिन माण्हू जे नंढड़े पुट खे मौत ईंदो आहे, पोइ उन मौत ते उहो ॿारु सबुर कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खां पुछा कंदो आहे, फरमाईंदो आहे त मुंहिंजे ॿारु जी दिलि जो टुकड़ो टोड़े आयो? उहे अर्ज़ कंदा आहिनि बिल्कुलु टोड़े आयो। अल्लाह से फरमाईंदो आहे ॿारु जी छा हालत हुई? मलाइक अर्ज़ कंदा आहिनि तुंहिंजे फ़ैसिले ते राज़ी हुयो ऐं तुंहिंजे फ़ैसिले ते अल्हम्दुलिल्लाह चयईं। हदीस पाक में ईंदो आहे त अल्लाह से मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे इन बाने जो जन्नत में हिकिड़ो महल तयारु कयो ऐं इन महल जो नालो बैतुल हम्द रखी छॾो। त इहो आहे सबुर जो बदिलो। पर जेकॾहिं माण्हू नाशुक्री करे उन में वबाल भी आहे, गुनाह भी आहे ऐं जेको अल्लाह जो फ़ैसिलो आहे उहो थी रहियो आहे, का शइ जेका हथ घुड़ी किरी वई मोटणी कोन्हे। इन करे फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़रबल खुदूद व शक्कल जुनूब व दाब दाविल जाहिलियत फलैस मिन्ना। जंहिं तकलीफ़ के वक़्त में पंहिंजे मुंह ते धक मारिया, पंहिंजा कपिड़ा फाड़िया, बेशुक्री जा अल्फाज़ पंहिंजी ज़ुबान मां कढिया, नबी से फरमायो इहो असांजी जमात में न आहे। त अल्लाह तबारक व तआला भी सबुर जो हुकुम ॾिनो आहे, अल्लाह जे रसूल भी सबुर जो हुकुम ॾिनो आहे। अल्लाह से फरमायो जॾहिं तव्हांखे तकलीफ़ अचे तव्हां नमाज में किरी पओ, सजदे में किरी पओ, पंहिंजे रब जे साम्हूं पंहिंजी इज़त वारी पेशानी झुकाए करे पंहिंजे रब जी बारगाह में सच्ची दिल सां रोई करे पंहिंजे रब को मदद घुरो। इस्ताईनु बिस्सब्र वस्सलाह, सबुर भी कयो ऐं अल्लाह को मदद भी घुरो। उन में तव्हांजी तकलीफ़ भी ख़त्म थी वेंदी ऐं तव्हांखे अजर भी मिली वेंदो। त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि खे कामयाबी अता करणु चाहे थो ऐं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजिबतिन नार बिश्शहवात व हुजिबतिल जन्नत बिल मकारिह। जहन्नम के लज़्ज़तुनि सां सिंगारो वियो आहे। जंहिं इंसान दुनिया में लज़्ज़तूं ऐं राहतूं हासिल कयूं उन जे लाइ आख़िरत में लज़्ज़तूं कोन्हनि, पर जंहिं इंसान दुनिया में तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं दीन इस्लाम ते हलण जे लाइ उन ते जेकॾहिं उनखे तकलीफ़ूं आयूं त नबी से फरमायो जन्नत तकलीफ़नि जे हलणो आहे। तकलीफ़ ख़त्म थींदियूं, मौत हिकिड़ी पुल आहे, उन पुल को क्रॉस कंदो अॻों अल्लाह तबारक व तआला शहीद जे लाइ ऐं मोमिन बाने जे लाइ जंहिं सबुर कयो उन जे लाइ जन्नत तयार करे रखी आहे। अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।